अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे त ख़ैरियत सां हूंदा। अॼु जेके अल्फाज़ तव्हांजे साम्हूं पेश कजनि था उन्हनि जी ख़ासि फरमाइश कई आहे असांजो भाउ आहे सांगड़ खां क़ाइम अली जमाली, उनजी अवां दोस्तनि जे पेश नज़र कजे थो। तुंहिंजूं यादूं पिरीमूं अगरि तंग कनि, तुंहिंजूं यादूं पिरीमूं अगरि तंग कनि, दिलि खे तकलीफ़ थिए घर घणी थो लिखां। कल्ह सिकी थे लिखियुमि, अॼु ॾुखी थो लिखां, दर्द ई साथी आ, दर्द ई थो लिखां। ही हिजर चैन आहे फिटायो वेठो, ही हिजर चैन आहे फिटायो वेठो, राति जे पहर में बि उथी थो लिखां। दूर थियण खां पोइ जेका मुरझाए वई, दूर थियण खां पोइ जेका मुरझाए वई, सा गुलनि जहिड़ी मां ज़िंदगी थो लिखां। साण तोसां रहण वारी हसरत पिरी, साण तोसां रहण वारी हसरत पिरी, सान साबियां रही वई टुटी थो लिखां। पुछ रखी कीअं पत्थर दिल ते मुरकी पढ़ियुमि, पुछ रखी कीअं पत्थर दिल ते मुरकी पढ़ियुमि, शाइरी जंहिंमें यादूं रखी थो लिखां। चांडिया ख़ामोश ख्वाहिश रहण गॾिजी हुई, चांडिया ख़ामोश ख्वाहिश रहण गॾिजी हुई, पर जा मालिक जुदाई लिखी थो लिखां। तुंहिंजूं यादूं पिरीमूं अगरि तंग कनि, दिलि खे तकलीफ़ थिए घर घणी थो लिखां। कल्ह सिकी थे लिखियुमि, अॼु ॾुखी थो लिखां, दर्द ई साथी आ, दर्द ई थो लिखां।